उन्हनि जी रिहाइश जंग जे दौरान हिते कई वई हूंदी ईअं थी सघे थो इम्कानी तौर ते ही हिन वक़्तु ही ढकियल हूंदी उन दौर में। हा उन दौर में ढकियल हूंदी ऐं हिन जी ॾाकण ॿिए तरीक़े सां हूंदी ढकण परियां ठहियल आहे पर उहा ख़तम आहे सफ़ा ॾाकण। हा सब थोड़ी तकलीफ़ कंदो रिकॉर्डिंग में 15 सेकंड करे तव्हां ॿई जी 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 मूवमेंट ॿई कंदा ठीक है कहिड़े पासे खां? माफ़ी बस हितां ईंदा असां ॿई कहिड़े पासे हितां ॿई ईंदासीं 15 सेकंड में रिकॉर्डिंग करणी आहे जी जी फिलहाल इते नथी थिए अलाए नेटवर्क जे करे असांजे करे अच्छा हिन जे करे जेॾी महिल रेडी कंदो तव्हां पोइ असां ॿई ईंदासीं ठीकु आहे हिकिड़ो परफेक्ट करे छॾ हे परफेक्ट हुजे हू बैकग्राउंड अचेसि थो भले अचे ज़बरदस्त जिते तव्हांखे सम्झ में उते बिना असां जिते चऊं था हिते सही हूंदो परते थियो जिते चऊं हितां सही आहे हितां सही आहे नी हे परफेक्ट हुजे हे पक मथे तो 5 मिनट में ठीकु आहे केतिरा सभु बोर्ड नथा पिया आहिनि हिननि खे इहो कमु कोन पुॻो आहे जो ॿीहर लिखाए छॾीनि। इन करे ख़बर नथी पए त ही कंहिंजे लाइ ऐं छो ऐं कीअं ठहियल आहे। ऐं ही सोराख़ छो ठहियल आहे? ही सोराख़ छो ठाहियो अथनि हा ये हेड़ा हिते लॻल हुआ जेके भॼी पिया आहिनि हेॾा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि परियां ॾिसो रोड ते हा बसि हितां सही आहे